नाज़रीन, अज तव्हां सां मौजूद आहियां द मीट टीवी जे स्टूडियो में। कल असां पढ़ियो हुते त ज़िंदगीअ में हर इंसान खे मौक़ा मिलंदा आहिनि। इन हक़ीक़त का कंहिंखे बि इनकार न आहे, पर उन्हनि मौक़नि खे अवेल कीअं कजे, हाउ टू अवेल द चांसिस इन द लाइफ। ज़िंदगीअ जेके मौक़ा आहिनि उन्हनि खे अवेल कीअं कबे। हिकु जेकी मशहूरु थ्योरी आहे त इंसान जी जेकी नफ़्सियात आहे, उन इंसान जी जेकी नफ़्सियात आहे उन जो 97% इंसान ते उहा असरअंदाज़ थिए थी ऐं 3% जेको आहे उहो उनजो जेको आहे इल्मु जेको थिए थो। त उन हवाले सां असां चऊं था त जेके असांखे ज़िंदगी में मौक़ा मिलनि था उन्हनि खे असां अवेल कीअं कयूं। उन जे लाइ एतबाद हुजे। एतबाद हिकु अहिड़ी असां वटि जेको रेड़ जी हॾीअ जी हैसियत इंसान जी ज़िंदगी में रखे थो, त जे एतबाद हूंदो त तव्हां जेको आहे इलाही सारियूं कामयाबियूं वठी सघंदव। ऐं ख़ुदि एतबादीअ सां जेको आहे क़ौमूं ठहंदियूं आहिनि, क़ौमूं में जुनून ईंदो आहे ऐं उहे मंज़िलूं जेको इंसान हासिलु करे सघंदो आहे। इहो फितरत जो उसूल न आहे त माना हारीअ जो पुटु जेको आहे उहो हारी रहे, मज़दूर जो पुटु मज़दूर रहे। इहो कुदरत जो कानून न आहे, इहो असांजा हिते जोड़ियल कानून आहिनि त वॾेरे जो पुटु जेको आहे उहो वॾेरो रहे, माना सियासतदान जो पुटु सियासतदान न। इहो कतई न आहे। इहो असांजी जेकी ख़ुदि इतबादीअ जी खोट आहे उन इन खे पको सबूत ॾिनो आहे त माना तव्हां हारी जे पुट खे हारी रहणो आहे। इहो असां पंहिंजी नफ़्सियात पे विहारे छॾियो आहे। हूअं क़तन ज़िंदगीअ में इहो कुझु बि न आहे। तव्हां सां अॼु मां शेयर कंदुमि त जर्मन जे हिटलर जेको आहे इलाही सारो जंहिं वॾियूं कामयाबियूं वरितियूं ऐं दुनिया खे ॿी आलमी जंग ॾिनी, उनजो हिकिड़ो वाक़ियो आहे त हू जॾहिं नंढड़ो हुयो, आम घर सां उनजो तालुक़ु हुयो, आम ॿारनि वांगुरु घिटियुनि में घुमंदो हुयो। जॾहिं हिकु ॾींहुं हू घिटीअ में घुमी रहियो त हिकु नजूमे खे हुन हथु ॾेखारियो। नजूमीअ हुनजे हथु ॾिसण खां पोइ चयो त हीअ जेकी तुंहिंजी लकीर आहे, जेकॾहिं हितां मिले त तूं सॼी दुनिया ते हुकूमत करे सघे पियो। हिटलर छा कयो, हिटलर उतां ई हुनजो चाकू खणी हुनखे लकीर खे मिलायो, चई हाणे मां सॼी दुनिया ते हुकूमत करे ॾेखारींदुमि। ऐं दुनिया ॾिठो हिकिड़ो आम माण्हूअ जो जेको आहे पुटु, उहो जर्मन जेको आहे उन वक़्त जी ताक़तवर तरीन जेको फ़ौज हुई उनजो सुपर सालार थियो ऐं उन दुनिया खे ॿी आलमी जंग में धिकेले, पर पंहिंजी जेको आहे जर्मन खे जेको आहे जी मईशत खे मज़बूत करण में वॾो किरदारु अदा कयो। त ॻाल्हि कई पिया एतबाद जी। जेकॾहिं तव्हांखे एतबाद आहे ऐं तव्हां उहो ज़हन में पको फ़ैसिलो करे छॾियो त मां हीअं करे सघां थो, त यकीनन तव्हां करे वेंदव। इहो नफ़्सियात जे इल्म जो बि माना इन में अमल दख़ल आहे ऐं असांजी उन में कामयाबी आहे। असांखे उनजो रस्तो जेको आहे उहो वठिणो आहे।